नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सेवण में खबर ॾींदा हलूं त सेवण शरीफ में सन जे शहर रवासी मला बिरादरी जे औरतन ॿारनि ऐं मर्दनि जो सेवण में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। सन जे रवासिन गुलाम रसूल मला, माशूक मला, शौकत मला पंहिंजे औरतनि ऐं ॿारनि सां गॾु एहतजाज कयो वियो। मला बिरादरी जे बाअसर जवाबदारनि खिलाफ़ केस पिणु दाख़िल आहे, मगर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। बाअसर जवाबदार रियाज़ मला, पोड़ो मला, शबीर मला, बख्शण मला, कानू मला, इस्माइल मला, पांधी मला, करीम बख्श मला समेत ॿिन जवाबदारनि घरनि मथां ज़ोरी कब्ज़ो करे छॾियो आहे। जवाबदार ज़ोर भरे रहिया आहिनि त पंहिंजूं न्याणियूं पैसनि एवज़ खपाए ॾियो, न त जीअण जंजाल कंदासीं। पोड़ो मला असांजे घरनि ते कब्ज़ो करे 4 कमरनि ते मुश्तमिल घर ऐं 2 ख़ाली प्लाटनि ते कब्ज़ो कयो आहे। असांजी 2 न्याणियुनि खे असांजे घर में ई बंदि करे जवाबदार हथियार बंदि थी करे वेठा आहिनि। मुतासिर मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA ज़िले जामशोरो समेत SSP जामशोरो खां मामले ते नोटिस वठी इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो कयो है। सर मुझे घर जे सामू चकलो आम हलंदो आहे, जंहिंमें 500 घर चकलो हलाईंदो आहे, जंहिंमें खाशा माण्हू हले कहिड़े कहिड़े ॻोठ जा माण्हू वठी उते धंधो कराईंदा आहिनि। असां उतर जा हिकिड़ो घर आहियूं, जंहिंमें अबो ॾाढो लॾे असांखे हिते फासाए विया। असांखे था चवनि तव्हांजे असां सां गॾु तव्हां बि शामिल थियो, असां उन्हनि जे शामिल पाईअ में नथा अचूं। मुंहिंजे घर जे अॻियां असां नशो हलायूं, शराब हलाइनि, चर्स हलाइनि, भंग हलाइनि, सरियाम मायूं हलाइनि। उन तां मूं चयोमांनि असां एतिरो पासो कयो जो मुंहिंजूं न्याणियूं सियाणियूं मटे सघनि, असांजो दर आहे, असांजी इज़त आहे। उन जे करे मुंहिंजे घर में लंघे पिया पांधी आहे सभु जवा, सूमर, पांधी, हुसैन, इस्माइल, करीब इश्क, राज़ली। पोइ मूंखे ॾाढी मार वारनि मूंखे बेकर करे घर मां कोर्ट में मां किरिया, मुझे FIR दिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।